बुलेटिन में सब खां पहिरियां ज़िक्र कंदासीं त गुज़िरनी मुल्तान में पीडीएम जे जलसे लाइ कारकुननि पारां किला कहना कासिमबाग स्टेडियम जा ताला टोड़िया विया। इन खां पोइ पुलिस ऐं कारकुननि विच में चक्रियूं बि थियूं हुयूं। हिकु दफ़ो ॿीहर पुलिस ऐं पीडीएम विच में कारकुननि जी जेका चक्री थी उन खां पोइ वॾी नफ़री जलसेगाह पहुची वई। पुलिस पीपी अगवान अली हैदर गिलानी जावेद सिद्दीकी समेत 40 कारकुननि खे गिरफ़्तार भी करे वरितो। पीडीएम जे जलसे लाइ कारकुननि पारां स्टेडियम जा ताला तोड़े स्टेडियम में दाख़िल थियण वारो मामलो पुलिस ऐं पीडीएम जे कारकुननि विच में ॿीहर चक्रियूं थियूं। पुलिस जी वॾी नफ़री इन स्टेडियम जे अंदरि दाख़िल थी ऐं केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी जे ॿिन्ही पुटनि अली हैदर गिलानी ऐं कासिम गिलानी, अॻूणे एमपीए डॉक्टर जावेद सिद्दीकी समेत पीडीएम जे 40 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जलसेगाह ॾांहुं वेंदड़ रस्ता क्लियर कराए वरिता आहिनि, जॾहिं त छिकताण बाद सीपीओ मुल्तान हसन रज़ा ख़ान पुलिस नफ़री साण करे पहुची वियो स्टेडियम जे इर्द गिर्द ऐं पुलिस एहलकारनि जो वॾो अंग हिन वक़्तु जलसेगाह जे मरकज़ी रस्तनि ते मुक़ररु कयो वियो आहे। गुज़िरनी कासिमबाग ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता कंटेनर्स लॻाए सील कया विया हुआ। पीपल्स पार्टी ऐं नून लीग ऐं JUIF जे कारकुननि तरफ़ां इन स्टेडियम में दाख़िल थी गेट जा ताला तोड़े इन स्टेडियम में इहो चयो वियो हो त जेसीं ताईं पीडीएम जो जलसो न थी वेंदो तेसीं ताईं हू स्टेडियम ख़ाली न कंदा। पर इन सॼी सूरत-हाल खां पोइ पुलिस इन्हनि ख़िलाफ़ हिकु दफ़ो ॿीहर क्रैकडाउन कयो, जंहिंमें केतिरा ई कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। इन खां अॻु कासिम स्टेडियम में रुकावटूं तोड़े दाख़िल थियण जो 370 ॼणनि ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वियो हो, जंहिंखां पोइ पुलिस हरकत में आई। यूसुफ रज़ा गिलानी जे ॿिनि पुटनि समेत 40 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिंमें न सिर्फ़ पीपल्स पार्टी पर JUIF ऐं नून लीग जा कारकुन बि शामिल आहिनि। इब्तिदाई तौर ते पीपल्स पार्टी जे कारकुननि अॻवाणनि जी अॻवाणी में जेके स्टेडियम जे गेट ते ताला लॻल हुया उहे टोड़िया विया हुआ ऐं पुलिस सां चक्रियूं बि थियूं हुयूं उन्हनि कारकुननि जूं, जंहिंखां पोइ PP ऐं नून लीग अॻवाणनि जो JUIF अॻवाणनि जो चवणु हो त इंतिज़ामिया खे इन स्टेडियम में इजाज़त न ॾिनी। अगरि इजाज़त ॾिनी वञे हा त इहा सूरत हाल पैदा न थिए हा। कारकुननि पूरी राति इन स्टेडियम में ई गुज़ारी, जॾहिं त पुलिस तरफ़ां जॾहिं क्रैकडाउन शुरू कयो वियो त 40 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं त 370 ॼणनि ख़िलाफ़ केस भी दाख़िल कयो वियो। JUI अॻवान मौलाना अब्दुल गफूर हैदरी, यूसुफ रज़ा गिलानी जे पुटनि समेत अब्दुल रहमान कांजू नून लीग जे अॻवान ऐं ॿियनि इहा पूरी राति जेका हिन स्टेडियम में गुज़ारी। पुलिस हिते कार्रवाइयूं कंदे पीपल्स पार्टी ऐं नून लीग समेत पीडीएम जे 40 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। अॻूणे वज़ीर आज़म PP अॻवान यूसुफ रज़ा गिलानी जे ॿिन्ही पुटनि अली हैदर गिलानी ऐं कासिम गिलानी समेत अॻूणे MPA डॉक्टर जावेद सिद्दीकी खे बि गिरफ़्तार कयो वियो, जिन त 370 ॼणनि ख़िलाफ़ स्टेडियम जा ताला तोड़ण ऐं पुलिस सां रुकावटूं हटाए चक्रियूं थियण जो केस बि दाख़िल